ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा 2 ॾींहं अॻु राणीपुर में अगवा थी वियल 8 साला नींगर आदेश कुमार की बाज़ियाबी लाइ STP अॻुवाणनि ऐं सिविल सोसाइटी के माण्हुनि पारां रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो नारेबाज़ी। STP अॻुवाणनि जाम महदी हसन महबूब अली परवेज़ अहमद भुट्टो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में 2 ॾींहं अॻु राणीपुर में अगवा थी वियल हिंदू बिरादरी के नींगर आदेश कुमार की बाज़ियाबी लाइ शहर के 65 चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौके ते मुज़ाहिरीन SSP खैरपुर के खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कंदे चयो त सिंध के हिंदू भाइरनि सां हर आए ॾींहुं ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि ऐं हाणे मासूम आदेश कुमार के अगवा कयो वियो आहे ऐं पुलिस इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। मुज़ाहिरीन IG सिंध DI सखर खां मुतालबो कंदे घुर कई त हिंदू बिरादरी के मासूम नींगर आदेश कुमार के जल्द बाज़ियाब करायो वञे, ॿी सूरत में एतराज जो दायरो वसी कयो वेंदो। हिंगोरजा समी शहर के रवासी जुल्फ़कार अली मलाह की बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि ऐं शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन शफ़ीक खोखर, दिलबर मलाह, नदीम मलाह, हैदर गुल सोलंकी, अकबर मलाह ऐं ॿियनि हिंगोरजा 65 चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मग़वी ज़ुल्फ़कार मलाह 1 ॾींहुं अॻु सुबुह जो दुकान ते वञण लाइ घरां निकितो, जेको रस्ते में पुरसरार नमूने गुम थी वियो। 1 ॾींहुं गुज़रण बावजूदि जंहिंजो को पतो ना पइजी सघियो। उन्हनि वधीक चयो त असांखे शक आहे त खेसि कंहिं अगवा कयो आहे। वारसन IG सिंध DI सखर SSP खैरपुर के अपील कई त नौजवान ज़ुल्फ़कार अली मलाह के जल्द बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे।